दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों हिन महिल असां मौज़ू खणी आयासीं के मास्तर आहिनि जेको माना टूअर जो प्रोग्राम कनि था ऐं नंढनि ॿारनि खे जेको माना मासूम ॿार आहिनि उन्हनि खे चवनि था तव्हांखे टूअर ते वठी हलंदासीं, तव्हां पंहिंजे घरों हज़ार खणी अचो तॾहिं तव्हांखे टूअर ते वठी हलंदासीं, उन ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तों अॻु में छा थींदो हो, जेके मास्तर हूंदा उहे पंहिंजे स्कूल जे फंडनि मां फंड हासिलु करे उन मां 12 महीने टूअर कंदा हुआ, उन में फ्री ॿारनि खे वठी वञी टूअर कराईंदा हुआ। माना जॻहियुनि ते वठी वञी हुननि ॿारनि खे तफ़री मागनि खां घुमाए ईंदा हुआ। अॼुकल्ह हीअ जेके उस्ताद आहिनि, जेके मास्तर आहिनि, के मास्तर अहिड़ा, सभिनि मास्तरनि खे मां नथो चवां, मगर के मास्तर अहिड़ा आहिनि उन खे रोज़ी जो ज़रियो था बणाइनि, जेको सरकारी पैसा अचनि था उन्हनि खे बि हेल्प कयो वञनि, मगर 12 महीननि में 2 दफ़ा टूअर कराइनि था, जेको छोकिरनि खे चवनि था त 1000 रुपया पंहिंजे घरों खणी अचो त हिन हफ़्ते असां आचर ते टूअर ते हलंदासीं। उहे मासूम ॿार वञी पंहिंजे घर जे पीउ वालिदैन खे माना तंग था कनि, चवनि था असांखे 1000 रुपया ॾियो त असां टूअर ते वञूं। हाणे वालिदैन वटि हेॾी महांगाई जो दौरु, कंहिं वटि पैसो हुजे न हुजे, जेकॾहिं बचनि खे हू न ॾींदा त बचा अलाए कहिड़े हालातनि मां गुज़रंदा, लेकिन हुननि जो मयार किरी पवंदो। मगर हू मास्तर उन मां बचत कनि था, कीअं त हूअं जेकॾहिं हिन जो सवारी ॿधी सवारी ॿधबी आहे त उन में हुननि खे फ़ाइदो थींदो आहे। उन मां जेकॾहिं हिननि खे हिकु टूअर में 20 खां 25,000 जो बचत थिए थो, माना साल में जेकॾहिं मास्तर 2 टूअर कराए थो त हिन वटि 50,000 इज़ाफ़ी पैसा बचत थियनि था। उन लेवल सां हू ॿारनि सां ऐं उन जे वालिदैन सां ॼण चो हिकिड़ी ज़्यादती कनि था। छो त ॿार जेकॾहिं ॿार वञी घर चवंदो त मूंखे टूअर लाइ पैसा ॾियो, जेकॾहिं पीउ हुनजी पूरा न कंदो त हू सुभाणे माना हू मुंहुं ॾसण जहिड़ो उते नथो रहे। उन स्कूल में ॿियनि छोकिरनि में हुनजो मयार किरी पवंदो ऐं उन करे पीउ मां काॾों पैसे जो पट सट करे कर्ज़ बि वठी हुनजे हालातनि खे पूरे करण जी कोशिशि कंदो। मगर ही मास्तर, मां ईअं थो चवां त ही मास्तर मुले जे रूप में आहे। जीअं मुलो मासूमनि जा पैसा खाए थो, तीअं ही बि जेको मासूमनि जा फंड अचनि था उहे उस्ताद उन्हनि जा फंड बि हेल्प कयो वञे। मगर अञा बि हिननि जे खीसे मां, मासूमनि जे खीसे मां अञा कुझु कढूं उन जी कोशिशि करे थो, जीअं माना हुननि जा वालिदैन तंग थियनि। दोस्तों ईअं इन्हनि मास्तरनि खे करणु न घुरिजे। प्रोग्राम जेके हे कनि था, टूअर जो प्रोग्राम कनि था, त उहो सरकारी मां जेके माना पैसा सरकार मां जेके मिलनि था, फंड जेके मिलनि था, उन्हनि मां जेकॾहिं साल में 1 दफ़ो माना करे ऐं छोकिरनि खे वठी वञनि, उन्हनि लेवल सां माना स्कूल जे माना उन मां ख़र्च थिए या उहो पंहिंजे लेवल सां को कनि प्रोग्राम त उहो करे था सघनि। मगर ही तरीक़ो कार ग़लति आहे। ही मास्तरनि खे जो ॿियनि मास्तरनि जे बि माना ते बि असरु पवंदो, छो त जेके मुख़लिस मास्तर आहिनि, उस्ताद आहिनि, उन्हनि ते बि अमीरियूं खजंदियूं। महिरबानी।